न्यू सैदाबाद शहर ऐं भरपासे में इल्मी अदबी सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे हथी वठाइण लाइ सिंधी अदबी संगत जे शाख जो बुनियादु विधो वियो। सिंधी अदबी संगत ज़िले मटियारी जे राब्ता सेक्रेटरी इमदाद शाह बुखारी, उदास सोलंकी ऐं ज़ाहिद काका जे निगरानी में सिंधी अदबी संगत सैदाबाद जा उहिदेदार चूंडिया विया, जिन में सेक्रेटरी प्रोफेसर गुलाम नबी चना, ज्वाइंट सेक्रेटरी मज़हर इसहाक़ जमाली, ऑडिटर मेवल सोलंकी, खजानची फैसल सालिम अला ऐं काउंसलर नजम गुल मेमण, जॾहिं त कारोबारी कमेटी लाइ पीर शाह फ़तेह हैदर, अली साजन राहू, इस्माइल मेमण, हाजी दोस्त अली उमरानी, मीर मोहम्मद नाक़स खे इतफ़ाक़ राय सां 1 साल लाइ चूंडियो वियो। गजाणी में मशहूर अदीब ऐं शाइर शबीर हाथफ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे संदसि मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। गजाणी खे ख़िताब कंदे अदबी संगत ज़िले मटियारी जे राब्ता सेक्रेटरी सैयद इमदाद शाह बुखारी चयो त सैदाबाद इल्मी अदबी सक़ाफ़त तौरु तारीख़ी ऐं ज़रख़ेज़ खितो आहे। सास जे सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक फुल जे हुक्म ते मटियारी ज़िले में सिंधी ॿोली जे जागरता लाइ भरपूर प्रोग्राम कराया पिया वञनि। सिंधी अदबी संगत सैदाबाद जे मुक़ररु थियल सेक्रेटरी मशहूर अदीब, नक़ाद ऐं शाइर प्रोफेसर गुलाम नबी चना चयो त सैदाबाद इल्मी अदबी मज़हबी सक़ाफ़ती सियासी समाजी हवाले सां तारीख़ी सुञाणप रखे थो। अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां सिंधी ॿोली अदब जे वाध वेझ लाइ पाण पतोड़ण सां गॾु मुख़्तलिफ़ इल्मी अदबी महाज़ ते सोभारो थियण लाइ नौजवाननि जी रहनुमाई कई वेंदी।